अस्सलामुअलैकुम। अॼु हिन वीडियो में हिकिड़ो इडियम सिखंदासीं, यानी कि सिंधी में चवंदासीं मुहावरो सिखंदासीं। त उहो इडियम आहे अ क्लोज़ फिस्टेड मैन। इन जी इंग्लिश में ऐं सिंधी में माना छा आहे ऐं हिनखे सेंटेंस में कीअं इस्तेमालु कंदासीं उहे सभु ॿुधाईंदसि। वीडियो खे पूरी ॾिसंदा। सो लेट्स गेट स्टार्टेड। अ क्लोज़ फिस्टेड मैन जी इंग्लिश में मीनिंग आहे someone who doesn't like to spend money। को माण्हू जेको पैसा ख़र्च करणु पसंदि नथो करे। अगेन ॿुधायां पई, को माण्हू जेको पैसा ख़र्च करणु पसंदि नथो करे। या इन जी हिकु वर्ड में अगरि मीनिंग ॿुधायां इंग्लिश में त उहा आहे स्टिंगी या माइज़र। ऐं इन जी सिंधी में मीनिंग आहे हिकु कंजूस माण्हू। हिकु कंजूस माण्हू यानी अ क्लोज़ फिस्टेड मैन जी सिंधी में मीनिंग आहे हिकु कंजूस माण्हू। ठीकु आहे। ऐं इनखे जुमिले में कीअं इस्तेमालु कबो आहे त हाणे हिकु जुमिलो मां तव्हांखे शो कयां पई हिकु न्यूज़ स्लैट ते। त सेंटेंस आहे माय अंकल इज़ अ क्लोज़ फिस्टेड मैन। मुंहिंजो अंकल या मुंहिंजो चाचो हिकु कंजूस माण्हू आहे। हिकु मां मेन पॉइंट तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त जीअं ही इडियम आहे या मुहावरो आहे अ क्लोज़ फिस्टेड मैन। इन मुहावरे में ॿ वर्ड्स आया आहिनि क्लोज़ फिस्टेड। इन्हनि वर्ड्स जे बारे में मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि। फर्स्ट मां फीस्टेड जे बारे में ॿुधायां थी त फीस्ट लफ़्ज़ जी सिंधी में माना आहे मुठ। जेको कंजूस माण्हू हूंदो आहे न उहो पंहिंजा पैसा ईअं मुठ में बंदि करे ऐं वेही रहंदो आहे। क्लोज़ जो मतिलबु छा आहे? बंदि। यानी हिकु कंजूस माण्हू पंहिंजे मुठ में पैसा बंदि करे ऐं वेही रहंदो आहे ऐं चवंदो आहे त मां पंहिंजा पैसा तव्हांखे न ॾींदसि। इन जे करे इन मुहावरे जो नालो ईअं आहे अ क्लोज़ फिस्टेड मैन। ठीकु आहे। यानी कोई बि कंजूस माण्हू हुजे त उन जे लाइ ही मुहावरो या इडियम इस्तेमालु कंदा अ क्लोज़ फिस्टेड मैन। अगरि तव्हांजो ब्रदर कंजूस आहे त तव्हां चवंदा माय ब्रदर इज़ अ क्लोज़ फिस्टेड मैन। मुंहिंजो भाउ हिकु कंजूस माण्हू आहे। अगरि तव्हांजो हस्बैंड जेको आहे सो कंजूस आहे त पोइ तव्हां चवंदा माय हस्बैंड इज़ अ क्लोज़ फिस्टेड मैन। मुंहिंजो हस्बैंड हिकु कंजूस माण्हू आहे। या तव्हां नेम नथा खणणु चाहियो, तव्हां हीअं चवणु चाहियो था त हू कंजूस माण्हू आहे त पोइ तव्हां चवंदा ही इज़ अ क्लोज़ फिस्टेड मैन। ठीकु आहे। इन जी पोइ मीनिंग छा थींदी त हू कंजूस माण्हू आहे। आई होप त तव्हांखे ही इडियम समझ में अची वियो हूंदो। अगरि समझ में अची वियो आहे त वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। अल्लाह हाफ़िज़ एंड टेक केयर।